मथे में सूर तो थिए, बुखार तो अचे, का भी नंढी वॾी तकलीफ़ अचे त असां खां बर्दाश्त ही न पई थिए। हालत इहा आहे जो मच्छर जो डंग भी बर्दाश्त न पियो थिए ऐं असां हलिया आहियूं जहन्नम खे चैलेंज करण। असांजा आमाल वाज़े तौर ते ॿुधाए रहिया आहिनि त असांखे अल्लाह जी परवाह न रही आहे। दुनिया जे अंदरि अगरि कंहिं हिकु ॻाल्हि तां पर्दो हटी थो वञे त असांखे शर्मसारी महसूस थी थिए ऐं हुन हिकु ऐब खे लिकाइण जे लाइ असां हज़ारे सवें ॿिया गुनाह करे बीहंदा आहियूं। लेकिन थींदो उहो ई आहे जेको अल्लाह चाहींदो आहे। अल्लाह त तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो ऐं हुक्म ॾिनो त तव्हांखे सिर्फ़ मुंहिंजी इबादत करणी आहे। लेकिन असां तव्हां अल्लाह जी इबादत करण जे बजाए, उनखे पूॼण जे बजाए अॼु दुनिया जे ताक़त खे पूॼे रहिया आहियूं। अॼु दौलत जा पैरोकार बणिजी वेठल आहियूं। अॼु तव्हां असां पंहिंजे नफ़्स जा ग़ुलाम बणियल आहियूं। अॼु तव्हां असांजे वजूद में मौजूद नापाक इरादनि जा ग़ुलाम बनिया वेठा आहियूं। ॼण त असांखे अल्लाह जी परवाह ही नाहे रही। अल्लाह जी रहमत उन्ही जे लाइ नाहे, अल्लाह जी मग़फ़िरत उन्ही जे लाइ नाहे। अल्लाह वॾो मेहरबान आहे, लेकिन अल्लाह अहिड़े शख़्स ते रहमत न फरमाईंदो जेको पंहिंजे नफ़्स जो ग़ुलाम बणियल आहे, जेको पंहिंजे नापाक इरादनि जो ग़ुलाम बणियल आहे, दुनिया जी पूॼा करण वारो आहे, जंहिं पंहिंजे रब जे हुक्मनि खे का अहमियत न ॾिनी, जंहिं क़ुरान जे अहकामनि खे अहमियत न ॾिनी, जंहिं शरीयत खे मज़ाक बनायो, जंहिंखे दीन इस्लाम जी का परवाह ही नाहे, अल्लाह खे उन जी का भी परवाह नाहे। अॼु दुनिया में थोड़ो को ऐब खुली थो पए त बर्दाश्त न पियो थिए ऐं सुभाणे क़यामत में अव्वल ता आख़िर इंसानियत मौजूद हूंदी। उन्हनि जे अंदरि पंहिंजा कारनामा पाण पढ़ी ॿुधाइणा पवंदा। उन्ही ॻाल्हि जो फ़िक्र तव्हां असांखे नाहे रहियो ऐं असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो असां क़ब्र जो फ़िक्र करियूं, असां हशर जो फ़िक्र करियूं। असां त दुनिया जा पूॼारी आहियूं। असांजो मक़सद त दुनिया आहे, असांखे त मरणो ई नाहे। ऐं यादि रखो, अगरि अल्लाह हासिल करणो आहे, अल्लाह जे महबूब जी ज़ियारत करणी आहे ऐं जन्नत जहिड़े अज़मत वारे घर खे हासिल करणो आहे त उन्ही जे लाइ मरणो पवंदो, जंहिं जे लाइ असां तयारी न आहियूं, जंहिंखे असां ऐब था सम्झूं, जंहिं मौत खां तव्हां असां डिॼी रहिया आहियूं। उहो मौत अल्लाह जी नेमत आहे, अल्लाह जी रहमत आहे। असां त क़ब्र ऐं क़यामत खे विसारे वेठा आहियूं। असांखे त पूरी ज़िंदगी ॼण त दुनिया में गुज़ारणी आहे। अॼु दुनिया जे ख़ातिर, नफ़्स जे ख़ातिर तव्हां असां कहिड़नि माण्हुनि ते केॾा वॾा ज़ुल्म करे रहिया आहियूं। असां मज़लूमनि जा हक़ खाई रहिया आहियूं। अॼु तव्हां असां हर तरह जे ज़ुल्म खे ॾिसी रहिया आहियूं। लेकिन असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो हक़ जो आवाज़ उथारियूं। असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो मज़लूमनि जो साथ ॾियूं। छो जो असांखे त अल्लाह जी परवाह ई कोन्हे, असांखे त मरणो ई कोन्हे। ख़ुदारा पंहिंजी अनमोल ज़िंदगीअ खे अल्लाह जी नाफ़रमानी में बर्बाद न कयूं। तव्हां असां इन्हीअ ज़िंदगीअ जहिड़ी नेमत खे गनीमत समझी करे इन मां वॾा फ़ाइदा हासिल करे सघूं था, अल्लाह खे हासिल करे सघूं था, अल्लाह जे महबूब खे राज़ी करे सघूं था ऐं जन्नत ताईं पहुची सघूं था। लेकिन इन्हनि ॻाल्हियुनि ते तव्हां असांजो गौर व फ़िक्र नाहे। तव्हां असांजे मथां दुनिया हावी थी चुकी आहे। तव्हां असांखे अल्लाह जी परवाह नाहे रही ऐं अगरि तव्हां असां अल्लाह खे राज़ी करण में कामयाब थी वियासीं त तव्हां असां पंहिंजी ज़िंदगीअ जो हक़ अदा करे छॾियो।